जिले काउंसिल पारा लगायल गुंडा टैक्स काउंसिल पारा लगायल गुंडा टैक्स व्यापारिन सां जुल्म मिस्किनन सां जुल्म जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी माण्हू बेरोज़गार करण मारूरा बेरोज़गार करण गुंडा टैक्स जी जेको ये असां ते ज़ालिम माना जेको टेस असां ते मड़ियो वियो आहे इहो सिर्फ़ु ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जे वापारी ते मड़ियो वियो आहे। इहो कंहिं बि सूरत में असांखे क़बूल न आहे। असां नाइल हुक्मरान खे चऊं था त का बि तव्हांखे शइ नज़र में नथी अचे जो ही टेस माल ते पकोड़नि ते समूरनि ते जनरेटर ते ये टेस जेके मड़ा विया आहिनि असांखे न आहे क़बूल। जे रोडनि रस्तनि ते असांखां इहो जे टेस वरितो हुयो त असां खां जिते टेस वरितो हुयो असां उते वेही धरणू हणी करे टेस न ॾींदासीं। टेस न मंज़ूर न मंज़ूर की तरफ से ये नाजायज़ है हमारे पे। हम एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी की तरफ लेके जाते हैं जानवर, उधर से आएंगे टैक्स, यहाँ से जाने में टैक्स, ये नाजायज़ ही हमारे पे लगा रहे। इनको मेहरबानी करके ये अपने ज़िले काउंसिलर वालों को इन पे डीसी साहब मेहरबानी करें और ये हमसे जो ना टैक्स ख़त्म करने चाहिए इनको। यहाँ से इस पीढ़ी से उस पीढ़ी में ले जाते हैं, ये 600 रुपये ले रहे हैं, 500 रुपये ले रहे हैं। हमारे साथ सरासर जुल्म है। डीसी साहब से अपील है कि हमारे पे ये टैक्स हटाया जाए। वॾे में वॾो ज़ुल्म थी रहियो आहे सिर्फ़ु टंडो मोहम्मद ख़ान ज़िले में ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि माल मंडियूं आहिनि। उते इहो को बि अहिड़ो प्रोसीजर हिननि वटि कोन्हे को। सिर्फ़ु असां टंडो मोहम्मद ख़ान वारनि जे लाइ हिननि इहो ईजाद कयो आहे। हिनखे असां गुंडा टैक्स पिया सम्झूं, ज़िला टैक्स कोन पिया सम्झूं। इनखे असां कंडम कंदे जेकॾहिं असां तां इहा टैक्स न हटाई वई त असां रोड ब्लॉक कंदासूं ऐं असांखे हक़ लाल जो जेकॾहिं रोज़गार करणो न ॾिनो वियो त उनजो ज़िम्मेवार हितां जी गवर्नमेंट हूंदी।